घोटकी में साद स्किल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन स्पोर्ट्स ऐं यूथ अफेयर्स गवर्नमेंट ऑफ सिंध जे ताउन सां कोर्स करायो वियो, जंहिं मुकमल थियण बाद शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि लाइ कैरियर काउंसलिंग स्किल डेवलपमेंट प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें चेयरमैन साद स्किल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन ज़ुबैर अहमद कोलाची, समाजी सोशल वर्कर मोहम्मद आलम कोलाची, यूसी चेयरमैन अब्दुल रऊफ़ कोलाची, प्रोग्राम कोआर्डिनेटर मेहंदी हसन चन्ना, ज़फ़र अली समेत शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते तक़रीब खे ख़िताब कंदे चेयरमैन साद स्किल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन ज़ुबैर अहमद कोलाची एमएन चयो त स्किल डेवलपमेंट प्रोग्राम में तालीम ऐं तरबियत सां गॾोगॾु नौजवाननि खे फ़नी महारत पिणु फ़राहम कई वेंदी त जीअं नौजवान स्किल डेवलपमेंट प्रोग्राम मां वधि में वधि फ़ाइदो हासिल कनि। हुन चयो त नौजवान तालीम हासिल करे पंहिंजे शहर ऐं मुल्क जो नालो रोशन कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।